पार्टी हैदराबाद में शुरू थी चुकी आहे। साम्हूं तव्हांजे नज़र अचे थो एडवोकेट तारिक हुसैन कुरैशी साहब ऐं सुप्रीडेंट आहे बोर्ड ऑफ रेवेन्यू एजाज़ अली लुण साहब। एजाज़ साहब थोरो हेॾां ॾिसियो महिरबानी करे। अस्सलाम वालेकुम। पाण फिरूं पिया छाजे लाइ? असांखे चोॾेल ते वेठा आहियूं, ही फेणी ते वेठा आहियूं, ही चोॾेल ते वेठा आहियूं। यार मथो फिरे पियो। ओके बाय। Can you feel it?